सिंध हुकूमत कराची में पानी जी चोरी ख़िलाफ़ हिकु वॾो ऐं तारीख़ी क़दम खणंदे सख़्त ऐं मौसर क़ानूनी कार्रवाई जो बाक़ाइदा आगाज़ करे छॾियो आहे। इन सिलसिले में कराची वाटर एंड सीवरेज कारपोरेशन खे पाणी चोरी जे ख़ात्मे लाइ ख़ासि ऐं मज़बूत क़ानूनी इख़्तियार ॾिना विया आहिनि, जंहिं जे तहत ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते अमल दरामद शुरू थी चुको आहे। वाटर कारपोरेशन पारां पाणी चोरी ख़िलाफ़ सख़्त ऐं तारीख़ी फ़ैसिला नाफ़िज़ कंदे गैर क़ानूनी सरगर्मी मुलविस अनासरनि ख़िलाफ़ मौसर कार्रवाई जो आगाज़ कयो वियो आहे। इन सिलसिले में कराची जी तारीख़ में पहिरियों भेरो पाणी चोरी जे मुक़दमनि जी फौरी ॿुधणी लाइ वाटर कारपोरेशन जो ख़ासि टर्मिनल क़ाइमु कयो वियो आहे। पाणी चोरी ख़िलाफ़ क़ाइमु कयल हिन ख़ासि टर्मिनल बाक़ाइदा इफ़्तिताह चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत कयो। इन मौक़े ते मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब पिण चीफ जस्टिस सां गॾु मौजूदु हो। इफ़्तिताही तक़रीब में CEO वाटर कारपोरेशन अहमद अली सिद्दीकी, COO इंजीनियर असदुल्ला खान, CFO अम्मार अली खान, टर्मिनल जे जज मुनीर बख्श भुट्टो समेत वाटर कारपोरेशन जे ॿियनि आला आफ़ीसरनि पिण शिरकत कई। ख़ासि टर्मिनल जी इफ़्तिताही तक़रीब वाटर कारपोरेशन मरकज़ी ऑफिस कारसाज़ में मुनक़िद थी। तक़रीब खां पोइ चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं मेयर कराची हाइड्रेट सेल मैनेजमेंट ऐं कंप्लेंट मैनेजमेंट सेंटरनि जो पिण दौरो कयो, जिते CEO वाटर कारपोरेशन अहमद अली सिद्दीकी इन खे निज़ाम कार बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾींदे पाणी जी फ़राहमी, शहरी शिकायतुनि जी तदारुक ऐं गैर क़ानूनी कनेक्शन ख़िलाफ़ जारी क़दमनि खां आला इख़्तियारियुनि खे आगाह कयो। इन मौक़े ते मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब चयो त वाटर कारपोरेशन एक्ट तहत क़ाइमु ख़ासि टर्मिनल खे मुकमल क़ानूनी हैसियत हासिल आहे ऐं इन जे क़याम सां पाणी चोरी जी रोकथाम लाइ तेज़ मौसर ऐं फ़ैसिलो कंदड़ क़ानूनी कार्रवाई मुमकिन थी सघंदी। हिन चयो त पाणी चोरी सां लाॻापियल मुक़दमनि खे ख़ासि टर्मिनल में तेज़ रफ़्तारी सां निपटायो वेंदो, जिते मुलविस अनासरनि खे क़ानून जे कटहरे में आंदो वेंदो। मेयर कराची वधीक चयो त पाणी चोरी ख़िलाफ़ ख़ासि टर्मिनल क़याम अवामी मुफ़ाद, शहरी हक़नि जे तहफ़ुज़ ऐं क़ीमती आबी वसीलनि जी हिफ़ाज़त जे हवाले सां हिकु अहम संग मील आहे।